नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे ठारू शाह में ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह में सीबको लेबर यूनियन जे मरकज़ी चेयरमैन जी शान में आजियाणो ॾिनो वियो ऐं हिकु पुरवकार तक़रीब थी गुज़री है, जंहिंजी मेज़बानी जा फ़र्ज़ हितां जे नए चूंडियल सीबको लेबर यूनियन ठारू शाह जे उहिदेदारनि, जिन में चेयरमैन मोहम्मद हाशिम समूह, सीनियर वाइस चेयरमैन मोहम्मद नियाज़ सहतो, वाइस चेयरमैन आफ्ताब अहमद अंसारी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ खानज़ादा, जॉइंट सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली ऐं हितां जे वर्करनि कई है। आयल महिमान जंहिंमें मरकज़ी सदर सीबको लेबर यूनियन अकील अहमद, मरकज़ी सदर पाकिस्तान पैगाम यूनियन मोहम्मद साजन, मोहम्मद उस्मान, सीबको यूनियन खे हितां जे उहिदेदारनि सिंधी टोपी अजरक ऐं गुलनि जा हार पेश कया विया। महिमाननि हिते जे वर्कर सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी अवलीन तरजीह सीबको लेबर यूनियन जी मज़दूरनि जे हक़नि पहिरियों कमु हूंदो आहे ऐं असां हिकु ताबूत में सोराख़ करे छॾियो आहे ऐं ही हिते यूनिट खोलण। हितां जे चेयरमैन हाशिम समूह तमाम टीम खे सलाम पेश करियूं था। मां मजदूर भाई भाई वारो नारो न पर अमल करे ॾेखारींदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।